हेलो हेलो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम असी साईं फ़खुर ज़मा साईं जिनके एमपीशिप के मुबारकबाद चऊं था ऐं ख़ैबर अचम ते वेलकम चऊं था ऐं हाणे तव्हांजो शुक्रगुज़ार कंदो साईं फ़खुर ज़मा साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आऊं खैबर शहर जे निवासिंदा तमाम घणो शुक्रगुज़ार आहियां, महिरबानी आहियां तव्हांजो महिरबानियूं तव्हां असांखे एॾी भली वोट ॾिनी इलेक्शन महिल ऐं आऊं ख़ासि तौर ते हाजी रसूल बख्श खैबर जो वॾो शुक्रगुज़ार आहियां जेको असांखे सपोर्ट कई। असां सभु जेके खैबर जे जेके आहिनि रवासी अब्दुल रहमान थियो, पंहिंजो अब्दुल्ला खोसो थियो, पंहिंजो गुलाम मुस्तफ़ा ऐं बेमण जी बिरादरियूं सभु जेके बिरादरियूं आहिनि तव्हांजो महिरबानियूं आहिनि। ऐं हाणे असांखे गॾिजी सजी असां अब्दुल रहमान जी टाउन कमेटी जो चेयरमैन बि आहिनि तव्हांजा गॾिजी सजी ऐं एमपीएशिप में इंशाल्लाह जेको भरपूर तरीक़े सां निभाईंदुसि तव्हां सां पाण हिन तेलकी लाइ तरक़ियाती कमु कंदासीं, हिन शहर खैबर लाइ तरक़ियाती कमु घुरंदासीं, पहिरीं बि थिया आहिनि अॻियां बि थींदा। तव्हां असांजा पंहिंजा आहियो, तव्हां मुखालफ़त खे ॿुधाए छॾियो आहे त पीपल्स पार्टी खां हिन तेलके में केरु कोन खटी सघंदो। तव्हांजो वॾी महिरबानियूं। जी भुट्टो
सच्चा सरदारी दा यार जो जेड़ा हर हद बैठे करता प्यार ललकार जो ओए मटिया जिस पिक मखदूम सा साईं चुड़िया ढोला कली यार जिस पिक हाला पिशा मखदूम फखर ज़बादी